दोस्तों, हाणे जेका शख्सियत तव्हां सां रूबरू थींदी, सिंधी सामाजिक जीवन हुजे, सिंधी समाज हुजे, हिंदी फिल्म इंडस्ट्री हुजे, इन्हनि जो सभिनी सां ॾाढो प्यार जो नातो आहे ऐं हिननि जो नालो प्यार सां ऐं इज़त सां वठियो वेंदो आहे। शब्दनि जा धणी, हर कंहिं इंसान जी मदद जे लाइ हरदम हमेशा हाज़िर, जंहिं ते असां कॾहिं हारे सघंदा आहियूं। कंहिंखे बि तकलीफ़ हुजे, असांखे ख़बर आहे त इहे शख़्स हमेशा हाज़िर हूंदा, वेरी सपोर्टिव। उन्हनि खे मां प्यार सां सन्मान सां घुराईंदसि। इहे आहिनि सहयोग फाउंडेशन जा ऐं ग्लोबल सिंधी काउंसिल जा चेयरमैन, असांजा पंहिंजा सभिनी जा पंहिंजा डॉक्टर राम जवरानी जी। नमस्ते। नमस्ते अंकुल। दादा श्याम कीअं आहियो? सब ठीक है? बिल्कुल ठीक अंकुल, बिल्कुल ठीक। दादा सां तव्हांजो चङो मिलण थींदो हो, मूंखे ख़बर आहे राम अंकुल। ऐं जी बिल्कुल बिल्कुल। पुणे में तव्हां दादा वटि ईंदा हा, घणनि ई फंक्शन्स में मां तव्हांखे उते ॾिठो हो। ऐं जॾहिं दादा बॉम्बे ईंदा हा त हिते वॾा फंक्शन ऑर्गेनाइज करण में तव्हांजो तमामु वॾो योगदान हूंदो हो। त दादा सां तव्हांजो ताल्लुक कीअं थियो, तव्हां कीअं मिलिया दादा सां, ऐं उन्हनि सां तव्हांजो कहिड़ो तव्हांजो आज़मूदो, तव्हांजा पंहिंजा वीचार दादा सां तव्हां कीअं समय गुज़ारियो, थोरो असां सां शेयर। काजल जी, पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे हिते अचण जो मौक़ो ॾिनो। दादा जी महिरबानी। दरअसल मुंहिंजो दादा सां जेका पहिरीं मूंखे आशीर्वाद मिली दादा जे मुबारक हथनि सां, उहा लॻभॻि 90-92 जे आसपास ई, जॾहिं मूंखे हेमू कालाणी अवॉर्ड ॾिनो वियो इंटरनेशनल सिंधी पंचायत जे तरफ़ां। नारी गुरसानी जेके हुनजा प्रेसिडेंट हुआ, उते दादा सां मुंहिंजी मुलाक़ात थी। तंहिंखां पोइ इहे मुलाक़ातूं वधंदियूं रहियूं ऐं दादा जॾहिं बॉम्बे ईंदा त मुंहिंजे बिल्कुलु घर जे साम्हूं रहंदा, त उते बि शाम जो मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। इहो ॿुधाइणु चाहींदुसि त हीअ हिकु उहा शख़्सियत हुई जे मूंखे अनुभव आहे त अलॻि अलॻि दौरनि में केतिरियूं ई अज़ीम शख़्सियतूं जिन में महात्माऊं, संत, दरवेश ऐं साधुनि जनम वरितो, उन मां अॼु हिन दौर जो जेको असांजो साधू टीएल वासवाणी साहिबु आहे, उन जे चरणनि में दादा जेपे वासवाणी पंहिंजी समूरो जेको वजूद आहे उन्हनि जे चरणनि में निशार करे छॾियो हो। ऐं हुन जी त्याग, तपस्या ऐं हुनजो जेको ठहराउ हो दादा जो, उहो सचमुच आफ़रीन आहे। दादा पंहिंजे जेको आत्मिक ज्ञान आहे उन सां केतिरनि ई हज़ारनि लखनि उसाटिलनि खे, उन्हनि जेके उन में भटकियल हुया, जेके असांजा भटकियल पाईंदड़ हुआ, उन्हनि खे रूहानती राह ॾिनी ऐं परमात्मा जे वजूद जो अहसासु ॼाणायो। पर मूंखे वॾो अनुभव जेको मिलियो दादा सां, मूं जॾहिं ग्लोबल सिंधी ऐं सिंधी सर्वेच किताब जॾहिं उन जे सिलसिले में मूं दादा सां ज़िक्र कयो ऐं दादा सां गुफ़्तगू करण जो मूंखे मौक़ो मिलियो, तॾहिं मूं दादा खां थोरो वेझो आयुसि ऐं जेके हुननि उहे जवाब ॾिना, उहे जवाब पढ़ी मां सम्झां थो घणनि ई माण्हुनि जी पंहिंजी ज़िंदगी जेका आहे चेंज थी वई हूंदी। मुंहिंजी एटलीस्ट मूंखे एतिरो अनुभव आहे त दादा जा जेके उहे वचन हुया, दादा जी जेके सिखियाऊं, उहे त बेशुमार हुयूं उन गुफ़्तगू में, पर मां 4-5 अनुभव पंहिंजा हिते बयानु करणु चाहींदुसि वक़्त जे हिसाब सां। सभ खां पहिरीं मूं दादा खां पुछो, दादा तव्हां हिन रूहानत जे हिन आत्मिक दुनिया में कीअं दाख़िल थिया, तव्हां कॾहिं प्रवेश कयो? दादा थोरो मुस्कुरायो, चई राम, मां ईअं नथो चई सघां त मां हिन रूहानत जे दुनिया में पहुतो आहियां। हा, मां कोशिशि करे रहियो आहियां इन उमेद सां त मुंहिंजो गुरुदेव मूंखे हिकु ॾींहुं इन लाइक़ु सम्झंदो ऐं मूंखे उन दुनिया में अचण जी इजाज़त ॾींदो। मूंखे मुंहिंजे गुरुदेव चयो आहे त जंहिं ॾींहुं अहंकार मरंदो उन ॾींहुं ईश्वर पाण ई प्रकट थींदो। त मूं दादा खां पुछो, छा ईश्वर आहे या ईश्वर आहे? चई राम, तूं पुछे थो भॻवानु आहे, मां ॿुधायां चवां थो त भॻवानु छा नाहे। भॻवान जे तरफ़ां हिकिड़ी नायाब सूखड़ी, हिकु नरम पवित्र ऐं पाक दिलनि खे मिलियल आहे, उहो आहे विश्वास।
तव्हां बाॾाए करे उहा सुखड़ी साईं खां प्रभु खां वठो ऐं उन साईं सां मिलण जी तव्हां प्यास तव्हांजी वधंदी, उहा उकीर वधंदी। उन वधण सां तव्हांजे अखियुनि में जेके आंसू ईंदा, जेके तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा गरंदा, जेको आब ईंदो, पाणी ईंदो, उहे तव्हांजे दिलि ते जेको गुमान जो जेको दज़ आहे उनखे धोई साफ़ कंदो ऐं परमात्मा साक्षात तव्हांजे साम्हूं अची बीहंदो। प्लस हिकिड़ी तमामु बहितरीन ऐं तमामु हिकु सिख्यादायक ॻाल्हि चई त हर इंसान खे पाण ते ई सिर्फ़ु जीअण न घुरिजे, ॿियनि जे लाइ बि जीअण सिखो, उन्हनि जी मदद कयो, उन्हनि जी परगोर रहो, दीन दुखियनि खे तव्हां ध्यानु ॾियो। तव्हां खां जेके घटि क़िस्मत वारा आहिनि उन्हनि जे तरफ़ तव्हांजो वधीक ध्यानु हुअणु घुरिजे, उन्हनि जे तरफ़ मदद वधायो। पर मदद करण वक़्तु इहो न सोचो त तव्हां हुननि जो मुक़दर ठाहे रहिया आहियो, पर यकीनन हू तव्हांजी तक़दीर में रोशनी विझनि था पिया, उहा तक़दीर तव्हांजी रोशन कनि था। इन करे जॾहिं बि तव्हां प्रभु परमात्मा जे अॻियां झुकी करे प्रार्थना कयो त पंहिंजे लाइ कॾहिं बि तव्हां दुआऊं न घुरिजो, छाकाणि जिन जी तव्हां दीन दुखियनि सतायलनि जी शेवा कई आहे, उन्हनि जी परगोर लिधी आहे, उन्हनि जो ख़्यालु रखियो आहे, उन्हनि जूं दुआऊं तव्हांजे लाइ रंग आणे छॾींदियूं। सो दादा जा जेके रहा उहे अहिड़ा हुआ। मूं दादा खां पुछो, दादा जीअं कोर्ट में वञण वारो, कोर्ट में पहुचण वारो हर इंसान गुनहगार न हूंदो आहे, फौज में भर्ती थींदड़ हर सिपाही जेको आहे पहलवान न हूंदो आहे या बहादुर न हूंदो आहे। छा मंदर में अचण वारो हर इंसान पूजा भावना सां अचे थो? दादा चयो पूजा भावना सां न अचे, पर यकीनन हुन पवित्र आस्थान ते, हुन मंदर में, हुन घर में नास्तिक बि आस्तिक थी पवंदो। मूं चयो दादा हीअ जेका बुराई आहे, इहा बुराई त सदियुनि खां हलंदी थी अचे। ही संत महात्मा दरवेश कोशिश कई इन बुराई खे हटाइण लाइ, पर अॼु बि बुराई क़ाइमु आहे। दादा चयो बुराई न आहे, इहो हिकु पाछो आहे। इहो बुराईअ जो जेको अंधेरो आहे, इहो रोशनी जी गैर हाज़िरीअ में तव्हांखे नज़र अचे थो पियो। अॼु जेकॾहिं हिकिड़ो घर 100 सालनि खां बंदि पियो हुजे ऐं तव्हां अचानक हुते हिकिड़ी तीली ॿारींदा त रोशनी थींदी ऐं उहो अंधेरो भॼी वेंदो। तव्हांखे ईअं न चवंदो हुजत सां त मां 100 सालनि खां हिन घर में रहियो पियो आहियां, मूंखे कुझु वक़्तु ॾे मूंखे संभालण लाइ, छाकाणि त उहा रोशनी आहे उनजी गैर हाज़िरीअ जो हो पाशो आहे। तंहिं करे जॾहिं तव्हांजे अंदर में तव्हांजे जागृता थींदी, उन साईंअ जी रोशनी मिलंदी त इहे सभु बुरायूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं। त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त दादा जे हर हिकु गुफ़्तगू में, हर हिकु लफ़्ज़ में, हर हिकु शब्द में, हिकु अल्फाज़ में जेका माना हुई उहा मोतियुनि जी हुई। लास्ट में मूं दादा खां, ईअं त घणो सिलसिलो आहे वॾो, पर मां दादा खां हिकिड़ो सिंधियुनि जे बारे में बि सुवालु पुछो। मूं चयो दादा सिंधी ॿोलीअ जो आईंदह तव्हां छा था सम्झो पिया? दादा चयो राम, असां ॻणप जे हिसाब सां सिंधी घटि आहियूं, असांजी जाति घटि आहे ॻणप जे हिसाब सां, ऐं असां पंहिंजी ज़मीन कोन्हे जंहिंखे असीं पंहिंजो चई सघूं। असां वटि जेकॾहिं पंहिंजो कुझु आहे उहो आहे असांजी मिठड़ी ज़बान, असांजी पंहिंजी ॿोली। इन करे असांखे पंहिंजी ॿोली न सिर्फ़ु लिखणु पढ़णु अचणु घुरिजे, ॻाल्हाइण त आहे, पर जेकॾहिं मजबूरीअ में तव्हां लिखी पढ़ी नथा सघो या तव्हांखे साधन न आहिनि त तव्हां घटि में घटि पंहिंजे ॿारनि सां या जिते सिंधी भाउर भेनर मिलनि सिंधीअ में ॻाल्हायो, छाकाणि त सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य जे असां विञायोसीं त असां पंहिंजे जड़नि खां पटिजी वेंदासीं। त मुंहिंजा दोस्तो, मां उन शख़्सियत खे बार बार निभां थो जिन इहे शिक्षाऊं मूंखे ॾिनियूं ऐं सिंधियत जी शेवा लाइ मूंखे अॻियां कयो। मां अॼु बि ईअं भाईंदो आहियां त दादा विच में आहे, दादा खे जॾहिं असां पुकारींदासीं असां वटि अची वेंदो। सिर्फ़ु असांखे देरि आहे मुंहिंजा दोस्तो त अखियूं बंदि करे सची दिलि सां चऊं, ध्यानु धर के बोलो, ध्यानु करे चओ दादा श्याम, दादा श्याम असांजे अॻियां अची बीहंदो, असांजा दुख दूरि कंदो। महिरबानी काजल जी, मूंखे तव्हां ॻाल्हाइण अनुभव घणेई आहिनि पर मूं जी न, पर तव्हां तमामु सुठी ॻाल्हि असां सभिनी खे ॿुधाई। थैंक यू राम अंकुल, तव्हांजा थोरा आहियूं। थैंक यू सो मच। दादा श्याम, दादा श्याम। दादा श्याम, दादा श्याम।